जी बिल्कुलु, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ खालकन निमाफड़ में, जिते स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाल थी वई आहे। उन जा जेके शागिर्द आहिनि सो हिन वक़्तु मस्जिद अंदरि तइलीम पढ़ाए रहिया आहिनि। अचो त उन्हनि शागिर्दनि ऐं उते मौजूदु ॻोठाणनि सां पुछा कयूं उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। ॻोठ खालकन जो रहवासी आहियां। जीअं त असांजा ॿार तव्हां ॾिसी रहिया आहियो मस्जिद जे मदरसे में तइलीम हासिल करे रहिया आहिनि। जीअं त असांजे स्कूल बिल्कुलु ज़बून थी चुकियो आहे, जो मथां चापोड़ा किरी रहिया आहिनि। ॿारनि खे ज़ख़्मी थियण ऐं मरण जो डपु आहे, इनजे करे ॿार मदरसे में शिफ्ट कया आहिनि। ॿार तइलीम पढ़ाए रहिया आहिनि। असांजी अला हुकाम ऐं वज़ीर तइलीम सरदार शाह खे अपील आहे त बराए महिरबानी असांखे स्कूल तामील कराए ॾिनी, जीअं बच्चा सुकून सां तइलीम हासिल करे सघनि। त हुकूमत जी तमामु वॾी महिरबानी थींदी असां ते। तक़रीबन असांजी स्कूल किरी वई आहे। 2004 खां इहा स्कूल जेकी आहे असां तामीर हुई, जंहिंजा छपर मथां किरनि पिया। असांखे वॾो ख़तरो आहे, छो त ॿार जेका आहिनि उन अंदरि पढ़िया पिया। हींअर फ़िलहालु जेको असां ॿार मस्जिद में शिफ्ट कया आहिनि ऐं ॿार मस्जिद में पढ़नि पिया। असांजे इलाही हुकूमत खे इहा ई अपील आहे त महिरबानी करे असांखे स्कूल ठाराए ॾिनो वञे। असांजे स्कूल ठाराए ॾियो। स्कूल किरी वई आहे, असांखे ठाराए ॾियो। मदरसे में पढ़ूं पिया, असांजे स्कूल ठाराए ॾियो। असांजे स्कूल किरी वई आहे, वरन मस्जिद में मदरसे में पढ़ूं पिया, असांखे स्कूल ठाराए ॾियो। लाले कम असांजी बिल्डिंग किरी वई, असांखे बिल्डिंग ठाराए ॾियो। असीं मस्जिद में पढ़ूं पिया, असांखे ख़तरो आहे। जी तव्हां हिन वक़्तु स्कूल जे शागिर्दनि ऐं उते मौजूदु ॻोठाणनि ऐं टीचर जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुननि जो चवणु आहे त असांजी स्कूल जा जेके छापरा किरी रहिया आहिनि उहे स्कूल असांखे तइमीर करे ॾिनी वञे, जीअं असीं सही तरीक़े सां तइलीम पढ़ाए सघूं। कैमरामैन अर्जुन महेश्वरीअ सां गॾु गाज़ी कलमती, मेहरान टीवी, मीरपुर साकरो।